हक़ मौजूद दोस्तों, मैदे जो आसान इलाज अज मां तव्हांखे ॿुधाए रहियो। कंहिंजो मैदो ख़राबु आहे त उन जे लाइ प्योर माखी, निज माखी, पाणी जो गिलास तव्हांखे खपंदो। सुबुह जे टाइम उथंदे नेराने का बि शइ खाइण खां अॻु में निज माखी उन जा 2 या 3 चिमचा भरे पाणी जे गिलास में विझो। ही प्योर माखी आहे। निज माखी जा 2 या 3 चिमचा भरे पाणीअ में विझो। हीअ प्योर माखी आहे। ओरिजिनल माखी साफ़ शिफ़ाफ़ हूंदी आहे। 2 या 3 चिमचा एतिरी माखी विझो जी पाणी मिठो थी वञे, शरबत थी वञे, पीअण में ज़ाइक़ेदार थिए। ऐं हिन में 3 चिमचा अक्सर करे विझंदो आहियां, 2 या 3 चिमचा। हाणे हीउ शरबत तमामु मिठो थी वेंदो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे? हाणे तव्हांखे इहो प्योर हनी जेका आहे, प्योर माखी, इहो तव्हां हिन में गिलास में विझी, हाणे हिन खे तव्हांखे 100 चकर ईअं हलाइणो आहे। हीउ 1, हीउ 2, हीउ 3, हीउ 4, हीउ 5, हीउ 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20। अहिड़े तरीक़े सां 100 भेरा हलाईंदा तव्हां। 100 भेरा हलाइण खां पोइ इनखे तव्हांखे छा करिणो? पीअणो आहे निराने। सुबुह जे टाइम का बि शइ खाइण खां अॻु में 2 चिमचा या 4 चिमचा माखी जा भरे निज माखी जा पाणी में मिलाए पोइ 100 दफ़ा तव्हांखे हलाइणो आहे। 100 दफ़ा हलाए तव्हां सुबुह जे टाइम पी छॾो। महीनो तव्हां ईअं कंदा त तव्हांजो मैदो सफ़ा तयारु थी वेंदो। ठीकु आहे साईं।